अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो लॾो पाॾे ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 143 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां। दोस्तों अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां उन मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। दोस्तों यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। यादि रखो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकी हिन क़िस्म जा वीडियो तव्हांखे अॻियां फ्यूचर में बि मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी अॼु जी वीडियो तरफ़। मिस्टेक नंबर 144, किस्त नंबर 82। दोस्तों हिन सीन में गुलूअ जी मां सुहागण ऐं बचल दरगाह ते वञनि था, पर गुलू सम्झे थो त सुहागण किरड़ सां भॼी वई आहे। उन खां पोइ गुलू डंडो खणे थो ऐं गुलूअ जो पारो चढ़ी वञे थो ऐं गुलू सुहागण ऐं किरड़ खे मारण जे लाइ घर खां ॿाहिरि निकिरे थो। ऐं दोस्तों 1 मिंट खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त गुलू त रहीस जी उतक ते वेठल आहे, तॾहिं त गुलू डंडो खणी किरड़ ऐं सुहागण खे मारण जे लाइ निकितो हुयो, पर गुलू त हिते ज़कात वठण जे लाइ पहुची वियो आहे। दोस्तों हीउ ड्रामो कीअं पियो ठहे का ख़बर ई कान थी पवे। मिस्टेक नंबर 145, किस्त नंबर 83। दोस्तों हिन सीन में तव्हां मोचारे ॾांहुं गौर कयो त मोचारो हिन सीन में भोतार जो खाॿो पेर पकड़ियो वेठो आहे। गौर सां ॾिसो त मोचारो हिन सीन में भोतार जो खाॿो पेर पकड़ियो वेठो आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो मोचारो पहिरियों साॼो पेर झलियो वेठो आहे, पोइ तो खाॿो पेर झले, यानी 1 सेकेंड खां पहिरियां मोचारो खाॿो पेर पकड़ियो वेठो हो ऐं वरी 1 सेकेंड खां पोइ मोचारो साॼो पेरो पकड़ियो वेठो आहे, खाॿो वरी पोइ थो पकड़े। दोस्तों हिन ड्रामे में कैमरा एंगल चेंज थियण सां सीन बि चेंज पिया थियनि, का ख़बर ई नथी पवे। दोस्तों हिन मिस्टेक जे बारे में तव्हां कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। मिस्टेक नंबर 146, किस्त नंबर 83। दोस्तों हिन सीन खे तव्हां गौर सां ॿुधिजो त हिन सीन में सिस्टर छा पई चवे। जेकॾहिं कुतो एॾो ख़तरनाक हो त सावण हुनखे काहे छो आयो, कीअं भोतार? जेकॾहिं कुतो एॾो ख़तरनाक हो त सावण हुनखे काहे छो आयो, कीअं भोतार? कीअं भोतार? कीअं भोतार? कीअं भोतार? कीअं भोतार। दोस्तों हिन सीन में सिस्टर ॻाल्हाए कमदार सां पई, पर वरी कमदार खे ग़लतीअ में चई वई कीअं भोतार। दोस्तों तव्हां इहा ग़लती ॾिठी, यकीनन तव्हांखे इहा ग़लती सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों तव्हांखे छा थो लॻे त हीअ मिस्टेक कंहिंजी हूंदी? दोस्तों मुंहिंजे तरफ़ां त हीअ मिस्टेक डायरेक्टर जी बि आहे, एडिटर जी बि आहे ऐं कैमरामैन जी बि आहे। छो जो दोस्तों मुंहिंजे ख़्याल में हिन सीन खे कैमरामैन, एडिटर ऐं डायरेक्टर गौर सां कोन ॿुधो, इन करे हीअ मिस्टेक रहिजी वई। दोस्तों तव्हांखे छा थो लॻे त हीअ मिस्टेक कंहिंजी हूंदी? मूंखे कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 147, किस्त नंबर 83। दोस्तों हिन सीन में तव्हां सावण जे पोयां बैकग्राउंड में चङी रीति ॾिसो त तव्हांखे सावण जे पोयां बैकग्राउंड में कुझु मेंहियूं वींदे ॾिसण में अची रहियूं हूंदियूं। दोस्तों गौर सां ॾिसो त सावण जे पोयां बैकग्राउंड में तव्हांखे कुझु मेंहियूं वींदे नज़र
अची रहियूं हूंदियूं। ऐं दोस्तो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 सेकंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे पोयां बैकग्राउंड में उहे मेंहियूं ग़ाइबु थी वियूं आहिनि। दोस्तो तव्हां गौर सां ॾिसी रहिया हूंदा त हाणे सावण जे पोयां बैकग्राउंड में उहे मेंहियूं ग़ाइबु थी वियूं आहिनि। दोस्तो 1 सेकंड में मेंहियूं ग़ाइबु थी वियूं। दोस्तो तव्हां हिन मिस्टेक जे बारे में कमेंट सेक्शन में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। दोस्तो अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में कमेंट बि ज़रूरु कंदा। दोस्तो यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना के पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। दोस्तो इहो बि यादि रखिजो त हीउ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो वियो हो। उन खां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तो हाणे मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।